वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवामी तरक़ी जे मनसूबनि ते सियासत न थियणु घुरिजे। साज़िशी टोले इदारा तबाह कया, नतीजा ॾाढा ख़राब निकिता। हिकु शख़्स साज़िश करे PKLI खे बि तबाह करण जी कोशिश कई। इस्लामाबाद में जन्नाह मेडिकल कम्प्लेक्स जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त आम माण्हू जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ ते सियासत न थियणु घुरिजे। तालीम ऐं इलाज ग़रीबनि जो बुनियादी हक़ आहे। इतिहादी हुकूमत जा तोहफ़ा सॼे मुल्क लाइ आहिनि। हुन चयो त हिकु टोले अवामी तरक़ी जे मामले ते सियासत कई, जंहिं करे अवामी तरक़ी जा मनसूबा सियासत जे वर चढ़ी विया। सो कॉल्ड मुनसफ ने एक साजिश करके PKLI को तबाह करने की भरपूर कोशिश की। हालांकि PKLI बनने से पहले मरीज हिंदुस्तान जाते थे जिगर के इलाज के लिए, और उसकी तबाही में उस मुनसफ नाम नेहाद मुनसफ ने कोई कमी नहीं की। लेकिन आज अल्हम्दुलिल्लाह दोबारा हालात बदले तो वहाँ पर अब हज़ारों लोग फैज़ याब हो रहे हैं। तकरीब दौरान वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में बिजली जे बहरान जे ख़ात्मे जी दावा कंदे चयो त अॻु मुल्क में बिजलीअ जो बहरान हो पर हाणे नाहे। जज़्बात में अची चयो हो त 6 महीननि में लोड शेड ख़तमु कंदासीं। उन मौक़े ते मूं ते तमामु घणियूं ठठोलूं कयूं वयूं। मूं ॾींहुं राति महिनत कई ऐं तव्हां ॾिठो त सॼे मुल्क में हलंदड़ 20 कलाक जी लोड शेडिंग ख़तमु थी वई आहे।